नाज़िम क़त्ल जी धमकियुनि खां पोइ सेवण जे ॻोठ भूरल खान जतोई वासी शागिर्द स्कूल वञण छॾे ॾिनो आहे, जंहिंखां पोइ संदसि क्लास फेलोज़ पारां एहतजाज कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे रियाज़ जमाली। भूरल खान जतोई में गुज़िरियल ॾींहुं कांडेरो जतोई जेको आहे सो पंहिंजे ज़मीन जे लाइ सो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुख़्तलिफ़ चैनलनि ते ख़बरूं हलण खां पोइ धरती टीवी ते जेका ख़बर ब्रेक एहतजाज छाजे लाइ था कयो, उन जो जेको मासूम नंढो यूसी टल्टी जे हाई स्कूल में पढ़ंदो हो, उनखे बि जेको आहे सो मना कयो वियो त जेकॾहिं तूं स्कूल वेंदे त असां तोखे मारे छॾींदासीं। अॼु जेको असां हिन वक़्तु यूसी टल्टी जे हाई स्कूल में मौजूदु आहियूं। हिते स्कूली शागिर्द आहिनि जेके उन जा दोस्त आहिनि नंढड़े जा, उन्हनि एहतजाज कयो आहे। वज़ीर आला खां बि इंसाफ़ जो मुतालबो कयो। असां हिन उहे शागिर्द ऐं संदसि नंढे जेको वाल साहिब मौजूदु आहे कांडेरो जो, अचो त ॻाल्हि ॿोल कयूं त संदसि कहिड़ा मुतालबा आहिनि। जीअं ताईं मां स्कूल आयुसि पियो साईं टल्टी ऐं बिलासपुर जे विच ते साईं जिते ॿ पुलियूं आहिनि साईं, उते साईं लही साईं मूंखे दाबा पियो ॾिए त पिणे खे चयो बनीअ दात करे। उन सां साईं ॿिया ॿ ॼणा गॾु मंताज जतोई ऐं साबन जतोई। साबन गाॾी पियल आहे, मंताज पोयां साईं मूंखे मशीन कढी चए पियो पिणे खे चयो बनीअ दात करे न त तोखे ॿेले में खणी मारे छॾींदासीं। 2 हफ़्ता थी विया अथसि कोन आयो आहे स्कूल। असां साईं हिन खां पुछो त छो नथो अचे, त हिननि असांखे ॿुधायो त जेके असांजा छंछर जे ॾींहुं आयो पिए हिते धाड़ेल आहे उहो आयो, हिनखे धमकी ॾिनई त असांजे बनी तां हथ खणो ऐं धमकी ॾिनई, मतलब इन जे करे मां कोन अची सघियुमि स्कूल। इन जे करे असांखे हुकूमत खां आहे इहो मुतालबो आहे त असांखे ऐं असांजे हिन मुस्लिम भाउ खे बि इंसाफ़ खपे। उनखे धाड़ेल धमकाइनि था ऐं असांखे इंसाफ़ खपे। भाउ नंढड़ो पढ़ण पिया आहे स्कूल टल्टी जे हेठां बिलासपुर जे विच ते स्कूल में अचणु नथा ॾियनि ऐं असां जेको इताज़ कयो आहे जेको हुननि वरी करायो आहे कूड़ो करायो आहे। असां साईं कंहिंजी को बि न आहे, असांजी साईं सिधी ॻाल्हि आहे। असां इज़त वारा माण्हू चइनि ॿारनि जो औलादूं, असांखे हिसो नथो ॾिनो वञे, उन मां बि असांखे कुझु कोन ॾिनो ऐं असांखे राय मौला जेकी ज़मीन मिली आहे उन ते बि कब्ज़ो करणु थो चाहे ऐं खपाइण थो चाहे। अबन जतोई ऐं ममताज जतोई चयो त ज़मीन दात खणी वञे न त तोखे ॿेले में मारियो वेंदो। कैमरामैन शिराज जमाली सां गॾु रियाज़ हुसैन जमाली, धरती टीवी टल्टी।